खेरापुर नाथन शाह जे प्राइवेट भिटाई हाई स्कूल में प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में मिलाद नबी जे पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में स्कूल जे शागिर्दनि पारां शानदार नमूने सुहिणे आका जे शान में नातियूं पढ़ियूं वयूं। तकरीब में आयल मेहमाननि अब्दुल रहमान चांडियो, ख़ालिद हुसैन चन्ना, मौलाना अजीबुर रहमान, वाजिद खोसो उस्तादनि शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्यारे आका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद वारे हिन महीने जो हर ॾींहुं असांजे लाइ ईद वारे ॾींहं खां बि वधीक आहे। मिलाद नबीअ जूं तक़रीबूं अहले इस्लाम लाइ हिकु अनमोल तोहफ़ा आहिनि। हुननि तक़रीबुनि में असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जे बारे में मालूमात में इज़ाफ़ो थिए थो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि पारां इस्लामी क्यूज़ कॉम्पिटिशन ऐं नात पढ़ण जो मुक़ाबिलो कयो वियो। मुक़ाबले में हिसो वठंदड़ शागिर्दनि शाहज़ेब मुक़द्दस चांडियो, बेनज़ीर खोसो, अफ़शा खोसो, सिराज चांडियो, मज़हर मला, मुस्कान कोरेजो ऐं मुक़ाबिलो खटींदड़ शागिर्दनि में इनाम तक़सीम कया विया। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खेरापुर नाथन शाह।